ताज़ी ने कोसिन ख़बरनि सां गॾु हाज़िर आहियां जो नुमाइंदो। अॼु ख़बरूं आहिनि त इमरान ख़ान चयो आहे त जेकॾहिं मासक पालण सां साह खणण में तकलीफ़ थिए थी उन में सोराख़ कयो वञे यानी टुंग कयो वञे। ऐं ॿी जी अॼु ख़बर तव्हांखे ॾींदासीं त हिकिड़े माण्हू खे किरोना चंबड़ी वियो जंहिंजे करे हमरा ज़ख़्मी थी पियो। इमरान ख़ान चयो आहे त किरोना जे करे हथ खस खां पासो करियो। ऐं वधीक ख़बरनि जी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदासीं त किरोना हिकु वायरस आहे जंहिंजे लॻण सां सभु ख़ारिश थिए थी यानी खॼी थिए थी ऐं खुजली बि थिए थी। ऐं वधीक ख़बर तव्हांखे ॾींदासीं ॿाहिरि मुल्कनि में हथ मिलाइण जे बदिरां माण्हू हिक ॿिए खे ठूठूं हणंदा आहिनि, ख़ासि करे इहे बसनि में बि ईअं थींदो आहे। वधीक मां तव्हांजी फिल्मी न्यूज़ खां तव्हांखे आगाह कंदासीं त पाकिस्तान में उहा पहिरीं फिल्म ठही आहे जेका अञा ठही कोन्हे, किरोना जे करे उहा अध में रहिजी वई आहे। ऐं रांदि जूं ख़बरूं अचो अञा का रांदि ठही कान्हे, जे ठही न ॿुधाईंदासीं। वधीक तव्हां खां वठंदासीं इजाज़त, तव्हांजो पंहिंजो निमाईंदो।